माशाअल्लाह अवां सुबुह खां वठी महबूब अलैहिस्सलाम जे आमद जी रैलीअ में निकितल आहियो। इहा बि मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम सां मुहबत ऐं प्यार जी निशानी आहे। के त वीचारा अहिड़ा आहिनि जो पंहिंजे घरनि में वेही करे ऐं माण्हुनि खे मोबाइलुनि जे ज़रिए झलनि पिया त बिदअत आहे, नाजाइज़ आहे, फलाणा टीर आहे। पर असां उनखे ॿुधाईंदा आहियूं त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके ग़ुलाम आहियूं, महबूब अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे मीलाद जी ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं, मल्हाईंदा रहंदासीं ऐं पंहिंजे नस्लनि खे बि इहो पैगाम ॾींदासीं त जेसीं ताईं दुनिया ते रहणो आहे मुंहिंजे महबूब जो ज़िक्र मल्हाइणो आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जो ज़िक्र आशिक़ ऐं परवानो जंहिं वक़्तु मुस्तफ़ा जी मदह कंदो आहे, हुज़ूर जी तारीफ़ कंदो आहे, पोइ टाइम जी ख़बर न पवंदी आहे त सुबुह खां वठी करे मंझंदि थी वई, पर न आशिक़ ऐं परवाने खे ख़बर न पवंदी आहे। छाजे करे? जो उहो महबूब जे मुहबत में गुम हूंदो आहे, महबूब अलैहिस्सलाम जे प्यार में गुम हूंदो आहे। ऐं मुंहिंजा मिठा मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो उहो शान आहे जो असांजो अक़ीदो आहे त ही जान, ही माल, ही बच्चा, ही इज़तूं, जेको कुझु बि मिलियो आहे असां अव्हांखे उन महबूब जे सदके में मिलियो आहे। पोइ उन दिलरुबा हबीब अलैहिस्सलाम जो मीलाद मल्हाए करे दुनिया खे ॿुधाईंदा आहियूं त ए दुनिया वारो, असां सुन्नी पंहिंजे महबूब जो मीलाद मल्हाए करे इन अक़ीदे जो इज़हार कंदा आहियूं त जेको कुझु मिलियो आहे उहो रसूलुल्लाह जो सदको आहे। आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पाण आशिक़नि खे पैगाम ॾींदे करे दुनिया वारनि खे ॿुधाए थो, ला व रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला। बाबा अवां जो बि इहो अक़ीदो आहे न त जेको कुझु मिलियो आहे रसूलुल्लाह जो सदको आहे। हथ मथे करे चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ला व रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला, बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। अर्श आज़म मसनदे रिफ़ात रसूलुल्लाह की, हशर में देखेंगे सब इज़्ज़त रसूलुल्लाह की। ऐं झलण वारनि खे, मन करण वारनि खे असां इहो पैगाम ॾींदा आहियूं, तुमसे और जन्नत से क्या मतलब ए मुनकर दूर हो, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। अल्लाह जी ज़ात बाबरकात जेकॾहिं दुनिया ते फज़ल फरमायो आहे, करम फरमायो आहे, महबूब अलैहिस्सलाम जे सदके फरमायो आहे त यकीन आहे, ईमान आहे त जेको कुझु मिलियो आहे मुस्तफ़ा जे करे मिलियो आहे। ऐं आख़िरत में इंशाअल्लाह ताला असां आशिक़नि खे जन्नत बि रसूलुल्लाह जे सदके में मिलंदी। असां त महबूब अलैहिस्सलाम जो शान पढ़ी करे पंहिंजो पाण जे लाइ सादत सम्झंदा आहियूं। छाजे लाइ? जो दुनिया जे तख़्ते ते कई आया, उन्हनि जूं ज़िंदगियूं गुज़री वियूं, बचपन खां वठी करे मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जो शान बयानु कंदा रहिया, जवानीअ में मुस्तफ़ा जो शान बयानु कंदा रहिया, ओढ़ा थी विया तॾहिं बि महबूब अलैहिस्सलाम जो शान बयानु कंदा रहिया। पर मुंहिंजे महबूब जो शान इहो आहे जो असांजो ज़िंदगियूं ख़तमु थी वेंदियूं पर मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र खुटण वारो कोन्हे को। इनजे करे आशिक़ ऐं परवाने हज़रत ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह ताला अलैह दुनिया वारे खे ॿुधायो, दुनिया वारो मुस्तफ़ा जो शान इहो आहे त सिकी मुस्तफ़ा लए अदा सिकंदर हलिया विया, गाए शान तारीफ़ शाइर हलिया विया, सिकी मुस्तफ़ा लए सिकंदर हलिया विया, गाए शान तारीफ़ शाइर हलिया विया, सिकी मुस्तफ़ा लए। अब अवां बि हिन शहर जे विंदुर शहर जे गली गलीअ मां जंहिं वक़्तु जुलूस में गुज़रिया आहियो त सभिनी जे ज़बानुनि ते सरकार की आमद मरहबा जा नारा हुया न?
महबूब ते दुरूद पिया पढ़ो न। इहो ई तरीक़ो रसूलुल्लाह जे सहाबा जो हुयो। महबूब सां गॾु हूंदा हुया सफ़र में त मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जे चेहरे ते निगाह हूंदी हुई ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद ऐं सलाम जो नज़रानो हूंदो हुयो। सहाबल संभारियो थे दम दम जगने सां वेठा कन मोहम्मद उठन जे वगने सां। है सहाबल संभारियो थे दम दम जगने सां वेठा कन मोहम्मद उठन जे वगने सां। लखें मंज़िलुनि में मुसाफ़िर हलिया विया गाए शान तारीफ़ शाइर हलिया विया सिकी मुस्तफ़ा लए। उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जंहिंजे करे अल्लाह जी ज़ात बाबरकात हिन पूरी काइनात खे पैदा फरमायो, जंहिंजे करे दुनिया जी हर नेमत मिली आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान खे बयान फरमाईंदे करे इरशाद फरमायो। अल्लाह फरमाए तो हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। अल्लाह जे क़ुरान के समझण वारनि आलिमन सगोरन बुजुर्गान दीन ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क ऐं मुहब्बत रखण वारनि ख़ुदा जे वलियनि बिलख़ुसूस हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह चओ सुभान अल्लाह। उहो अल्लाह जो कामिल वली जो सनन जे सवाने हयात लिखण वारनि बुजुर्गनि लिखियो आहे त पाण एतिरा त कामिल अकमल अल्लाह जा वली हुया जो हर रात में मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़ी करे सुम्हंदा हुया, हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे यादि करे सुम्हंदा हुया ऐं एतिरा त शान वारा हुया जो हर रात अल्लाह जे कामिल वली हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला अलैह खे मदीने वारे मीर जो दीदार नसीब थींदो हो। केतिरो त शान आहे अल्लाह जे वलियनि जो, आशिकनि जो अंदाज़ ही निरालो आहे। उल्टी ही चाल चलते हैं दीवाने गाने इश्क, उल्टी ही चाल चलते हैं दीवाने गाने इश्क, आँखों को बंद करते हैं दीदार के लिए। उन्हनि जी निंड रसूलुल्लाह सां मुलाक़ात हूंदी आहे। उहे अल्लाह जा कामिल वली फरमाइनि था त इहा आयत करीमा जेका आहे जेकॾहिं इन खे अल्लाह जो हम्द करे यानी ख़ुदा तबारक व ताला जी सना करे इन जो तर्जुमो कबो तॾहिं बि इन जो तर्जुमो सही थींदो। ऐं जेकॾहिं इन ई आयत करीमा खे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी नात करे मुस्तफ़ा जी तारीफ़ ऐं तौसीफ़ करे तर्जुमो कबो त उन वक़्तु बिन आयत करीमा जो तर्जुमो सही थींदो। सुभान अल्लाह। जेकॾहिं हिन आयत करीमा जो ख़ुदा तबारक व ताला जो हम्द समझी करे ऐं तर्जुमो कजे, फरमाइनि था त पोइ तर्जुमो ईअं थींदो त हुवल अव्वल, ओ अल्लाह करीम अव्वल आहे। अदा असां सभिनी मुस्लमाननि जो इहो अक़ीदो आहे न त जॾहिं कुझु बि कोन हुयो अल्लाह जी ज़ात बाबरकात हुई। वल आखिर ऐं अल्लाह जी ज़ात बाबरकात आहे जॾहिं हर शइ फना थी वेंदी कुझु बि बाक़ी न रहंदो, पर अल्लाह जी ज़ात बाबरकात जो इहो शान आहे जो अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाक़ी रहंदी। ख़ुदा तबारक व ताला क़ुरान करीम में फरमायो आहे कुल्लु मन अलैहा फ़ान, दुनिया जे तख़्ते ते जेको कुझु बि आहे उनखे फना थियणो आहे। व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, पर अल्लाह जी ज़ात आहे जो हर शइ फना थी वेंदी पर ख़ुदा तबारक व ताला जी ज़ात बाक़ी रहंदी।
वज़ाहिर ऐं अल्लाह तबारक व तआला ज़ाहिर भी आहे दुनिया जे तख़्ते ते। ही जेको बि काइनात जो निज़ाम आहे, सुबुह जे टाइम ते सिज जो उभरणु ॾिसूं था, शाम जे टाइम ते सिज जो लहणु ॾिसूं था। ही जेको चंड आहे पंहिंजे पंहिंजे जॻह ते उन वक़्त जे मुताबिक़ हली रहियो आहे। आसमान खां बरसात जी सूरत में पाणी नाज़िल थी रहियो आहे। ही जेको कुझु बि निज़ाम कुदरत आहे, इहो इन ॻाल्हि जी गवाही ॾेई रहियो आहे त हिन काइनात खे हलाइण वारो अल्लाह करीम आहे। पोइ इन एतबार सां खुदा तबारक व तआला ज़ाहिर बि आहे, वल बातिन ऐं अल्लाह करीम बातिन बि आहे। यानी दुनिया जे कंहिं बि इंसान जी अख खे ताक़त ई कान्हे का जो खुदा तबारक व तआला जो दीदार करे सघे, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो मुशाहिदो करे सघे। इन एतबार सां अल्लाह जी ज़ात बाबरकात बातिन बि आहे। वहुव बिकुल्लि शैइन अलीम। ऐं असां अव्हां जो इहो कीदो आहे त जेको कुझु थी गुज़रियो आहे उहो बि अल्लाह ॼाणे थो, जेको थी रहियो आहे उहो बि अल्लाह ॼाणे थो, ऐं क़यामत ताईं जेको थियण वारो आहे उहो बि अल्लाह करीम ॼाणे थो। सुभान अल्लाह। बुज़ुर्ग लिखे थो त हाणे इहो त जेकॾहिं पाण इन आयत करीमा जो हमद यानी खुदा तबारक व तआला जी तारीफ़ समझी करे तर्जुमो कंदासीं त इहो उन एतबार सां तर्जुमो थियो। पर जेकॾहिं मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी नात समझी करे, महबूब जी मदह समझी करे तर्जुमो कबो त पोइ उहो ईअं थींदो जो हुवल अव्वल, उहो मुंहिंजो सुहिणो महबूब मुहम्मद रबी करीम आमिना जो लाल, असां अव्हां जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तख़लीक़ में सभ खां अव्वल आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम यानी खुदा तबारक व तआला हिन काइनात खे जंहिं वक़्तु पैदा करण जो इरादो फरमायो त सभ खां पहिरीं में पहिरीं, सभ खां अव्वल में अव्वल अल्लाह जी ज़ात बाबरकात जंहिं शइ खे पैदा फरमायो उहो तुंहिंजे मुंहिंजे महबूब मुहम्मद रबी करीम जो नूर आहे। इन जे करे असां दुनिया वारनि खे ॿुधाईंदा आहियूं त चंड सितारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। विंदर वारो जहिड़ी सुभान अल्लाह चवणु खपे अहिड़ी न चयो, वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ऐं झूमी झूमी करे मूंसां पढ़ायो तव्हां त असां ई अवां इन महफ़िल में जेके बि वेठा आहियूं उन्हनि सभिनी जो नालो ख़ुदा जी बारगाह में ईअं पेश थिए त मुंहिंजा रब करीम ही विंदर वारा सभई गॾिजी करे तुंहिंजे महबूब जो ज़िक्र करे रहिया हुया। पोइ गॾिजी करे पढ़ायो, चंड सितारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। चंड सितारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। सभिनी जा हथ मथे थी झूमी झूमी, चंड सितारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। चंड सितारा सुभान अल्लाह। अवल मुंहिंजो महबूब हुयो, अवल मुंहिंजो महबूब हुयो। पैगंबर प्यारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। अल्लाह जो नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम असां अवां सभिनी पढ़ियो आहे त बशर जी इब्तिदा हज़रत आदम अलैहिस्सलाम खां थी आहे, पर मुस्तफ़ा जो शान इहो आहे जो महबूब जी तख़लीक़ हज़रत आदम अलैहिस्सलाम खां बि अव्वल आहे। पैगंबर प्यारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। हुरू मलाइका अर्श न हुआ, गुल फुल बूटा फर्श न हुआ। हुरू मलाइका अर्श न हुआ, गुल फुल बूटा फर्श न हुआ। ही वण बि वीचारा पोइ थिया, अदा अवल मुंहिंजो महबूब हुयो। विंदर वारा हथ मथे करे, चंड सितारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। चओ चंड सितारा। बादल का बरसात न हुई, ॾींहुं न हो का रात न हुई। बादल का बरसात न हुई, ॾींहुं
जिब्राइल पारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो चओ चंड सितारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो चंड सितारा। हिकु दफ़ो झूमी झूमी वॾे आवाज़ सां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु। मता के चवे त बाबा मौली साहब आयत करीमा में तर्जुमो कंदे ऐं उन खां बाद शेर पढ़ी वियो मुस्तफ़ा जी अव्वलियत जो दलील न ॾिनई। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी अव्वलियत मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात पंहिंजे नूर जी तख़लीक़ जो ख़ुदि पंहिंजे पाक ज़बान अतर सां ज़िक्र करणु फरमायो आहे। ऐं उहा ज़बान वो ज़बान जिसको सब कुन की कुंजी कहे उसकी नाफिज हुकूमत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने राम शमए बद में मुसन्नफ अब्दुल रज़ाक में मवाहिबुल लुदनिया में अल्लामा कस्तलानी रहमतुल्लाह ताला अलैह इन रवायत के जिक्र कर फरमायो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की खिदमत में अर्ज़ कयो अख़बिरनी अन अव्वल शैइन ख़लक़हुल्लाहु ताला क़ब्ल अल अशियाए। अल्लाह जे सुने महबूब मोहम्मद रबी करीम ग़ैबदान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ कयो त मुंहिंजा महबूब उन शइ जे बारे में अवां मूंखे ॿुधायो जंहिंखे अल्लाह करीम सभ खां पहिरियां पैदा फरमायो आहे। हिते अव्हांखे हिकिड़ो नुक़्तो ॿुधायां। हाणे हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफ़ा करीम खां सवाल थो करे ऐं सवाल कहिड़ी शइ जे बारे में थो करे तवज्जो सां ॿुधिजो उन शइ जे बारे में जंहिं शइ जो इल्मु हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नाहे। यानी अव्वल में अव्वल अल्लाह ताला कहिड़ी शइ पैदा फरमाई सवाल था कनि मतिलबु त उन शइ जे बारे में पुछणु चाहिनि था जंहिंजो इल्मु हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कोन्हे को। सहाबीअ जो सवाल करणु इन ॻाल्हि जे मथां दलालत करे रहियो आहे त मुंहिंजे महबूब जे सहाबा जो बि इहो क़ीदो हुयो त जेका शइ असांजे इल्म में कान्हे का जेका शइ ग़ैब सां ताल्लुक़ रखे थी उन ग़ैब जो इल्मु बि अल्लाह करीम पंहिंजे अता सां मुंहिंजे महबूब खे अता फरमायो आहे। अल्लाह जे महबूब जे सहाबी दुनिया वारनि खे ॿुधायो त जेको असां सुन्नी मुस्तफ़ा करीम जे लाइ इहो अक़ीदो रखंदा आहियूं त असांजो महबूब ग़ैब दान नबी आहे। इहो असांजो अक़ीदो आहे त अल्लाह करीम पंहिंजे अता सां मुस्तफ़ा करीम खे ग़ैब जा ख़ज़ाना अता फरमाए छॾिया आहिनि। अख़बिरनी अन अव्वल शैइन ख़लक़हुल्लाहु ताला क़ब्ल अल अशियाए क़ाल या जाबिर इन्नल्लाह ताला क़द ख़लक़ क़ब्ल अल अशियाए नूर नबिय्यिक मिन नूरिही फ़जअल ज़ालिका अन्नूर यदूर बिल क़ुदरत हैसु शाअ अल्लाह वलम यकुन फ़ी ज़ालिकल वक़्त लौहुन वला क़लमुन वला जन्नतुन वला नारुन वला मलकुन वला समाउन वला अर्दुन वला शम्सुन वला कमरुन वला जिन्नियुन वला इंसियुन फलम्मा अरादल्लाहु अन यख़्लुक़ल ख़ल्क़ क़सम ज़ालिकन नूर अर्बअत अज्ज़ाइन फ़ख़लक़ मिनल जुज़इल अव्वलिल क़लम व मिनस सानियल लौह व मिनस सालिसिल अर्श ثم قسم الجزء الرابع أربعة أجزاء فخلق من الجزء الأول حملة الأرش
वमिन सानी अल कुर्सी वमिन सालिस बाकिल मलाइका सुम्मा क़स्समल जुज़ अर्राबि अर्बअत अज्ज़ान फ़ख़लक़ मिनल अव्वल समावात वमिन सानी अल अर्दीन वमिन सालिस जन्नत वन्नार सुम्मा क़स्समल राबि अर्बअत अज्ज़ान फ़ख़लक़ मिनल अव्वल नूर अबसारिहिम वमिन सानी नूर क़ुलूबिहिम वहियल मारिफ़तु बिल्लाह वमिन सालिस नूर अंफुसिहिम वहुवा तौहीद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जेतरी हदीस पढ़िया ओड़ी सुभान अल्लाह जो आवाज़ कोन आयो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमा सुना जाबिर अल्लाह करीम सब खां अव्वल तुझे नबीअ जे नूर खे पंहिंजे नूर मां पैदा करण फरमायो। पंहिंजे नूर मां मतलब यानी पंहिंजे नूर जे फैज़ान मां अल्लाह करीम तुझे नबीअ जे नूर खे पैदा करण फरमायो। ऐं अल्लाह तबारक व तआला उन नूर जे फैज़ान मां लोह खे भी पैदा फरमायो, कलम खे भी पैदा फरमायो। ऐं वो कलम हुआ जंहिंजे लाइ क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला उन जो ज़िक्र करण फरमायो आहे। मुफ़स्सिरनि सगोरनि लिखियो आहे त जंहिं वक़्तु अल्लाह तबारक व तआला कलम खे पैदा फरमायो त उन वक़्तु कलम खे पैदा फरमाइण खां बाद अल्लाह करीम हुकुम फरमायो उक्तब यानी ए कलम लिख। उन कलम अल्लाह जी बारगाह में अर्ज़ु कयो मां अक्तब मुंहिंजा करीम रब मां कहिड़ी शइ लिखां। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो उक्तब मां कान वमा यकून। ए कलम उहो कुझु लिख जेको थी गुज़रियो आहे ऐं क़यामत ताईं जेको थियणो आहे उन खे बि लिखी छॾे। हाणे मुंहिंजा मिठा ॿुधायो त उन कलम जो इहो शान आहे जो अल्लाह तबारक व तआला उनखे हुकुम फरमायो त उन जेको कुझु थी गुज़रियो उहो बि लिखियो ऐं क़यामत ताईं जेको थियणो आहे उहो बि लिखी छॾियो। ऐं उन कलम खे जंहिंखे एतिरो इल्मु आहे अल्लाह तबारक व तआला उनखे मुस्तफ़ा करीम जे नूर मां पैदा करणु फरमायो आहे। हाणे जेकॾहिं कलम जे इल्म जो इहो शान आहे त ॿुधाए मुंहिंजे दिलबर महबूब मुहम्मद रबी करीम जो छा शान हूंदो, मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जे इल्म जो छा शान हूंदो। अल्लाह जे कामिल वली हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह ताला अलैह सिंध जा अज़ीम आलिम अल्लाह जा कामिल वली सननि खां पुछियो वियो त साईं ॾियो ख़बर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म जे मुतल्लिक़ अव्हां जो छा चवणु आहे। अल्लाह जे कामिल वली दुनिया वारनि खे सम्झाइण जे लाइ मिसाल ॾेई करे सम्झायो त जेकॾहिं हिकिड़ो पाणीअ जो वॾो समुंदर हुजे उन समुंदर में हिकिड़ी सुई खणी करे उनखे पाणीअ में विधो वञे, विझण खां बाद उन सुईअ खे मथे कयो वञे, उन खां बाद उन सुईअ जे चुंब मथां जेको नंढड़ो पाणीअ जो कतरो निकिरे उहो सॼी जो सॼी काइनात जो इल्मु आहे। वो जेको समुंदर में सुई विझी करे उन सुईअ खे मथे कजे उन खां बाद जेको नंढड़ो कतरो निकिरे अल्लाह जो वली फरमाए थो इहो पूरी काइनात जे इल्म जो मिसाल आहे। ऐं जेको बाक़ी समुंदर आहे जेको गहरो ऐं अमीक समुंदर आहे इहो मुंहिंजे महबूब मुहम्मद रबी करीम जो इल्मु आहे। सुभान अल्लाह। महबूब जे आशिकनि जो अंदाज़ ई निरालो हूंदो आहे। मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जा आशिक दुनिया वारनि खे ॿुधाईंदा आहिनि त हे दुनिया वारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो शान इहो आहे त हुन सां मुहबत बे इंतहा करणी आहे। एतिरो त इश्क में पको थियणो आहे, एतिरो त रसूलुल्लाह जे मुहबत में फना थियणो आहे जो दुनिया वारनि खे इहो ॿुधाइणो आहे त दुनिया जूं मुहबतूं दुनिया जूं अक़ीदतूं सभु पंहिंजी जॻह ते पर रसूलुल्लाह जी मुहबत सभिनी खां आला आहे। ऐं जन वरी मुंहिंजे सुहिणे महबूब खे ॾिठो, जन महबूब जे सहाबा किराम पंहिंजे अखियुनि सां रसूलुल्लाह जो दीदार कयो। ॿुधायो त पोइ उन्हनि मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान खे कहिड़ी तरह बयानु कयो।
उहे त ईअं चवंदा हुया त माशूक दुनिया जा हिक पासे मुंहिंजो मदनी ढोलण हिक पासे। दुनिया जो मोहब्बतूं सभु अलॻि, छाजे करे जो उन्हनि खे दर्स बि मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ॾिनो। कहिड़ो दर्स ॾिनो? ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। महबूबन फरमाया अवां मजा को बि ऐसी ताईं कामिल मोमिन नथो थी सघे जेसी ताईं उहो मूं मुहम्मद रबी करीम खे पंहिंजे औलाद खां, पंहिंजे पीउ माउ खां, पंहिंजे रिश्तेदारनि खां, दुनिया जी हर शइ खां वधीक जेसी ताईं उहो मूं मुहम्मद रबी करीम खे नथो भाए तेसी ताईं उहो कामिल मोमिन ई नथो थी सघे। इन जे करे आशिक़नि दुनिया वारनि खे ॿुधायो त असांजो इहो क़ीदो आहे त माशूक दुनिया जा हिक पासे मुंहिंजो मदनी ढोलण हिक पासे ओ सभिनी जूं ॿोलियूं हिक पासे मुंहिंजे आका जो ॿोलण हिक पासे। हज़रत उरवा बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण जंहिं वक़्तु अञा दायरे इस्लाम में दाख़िल न थिया हुया, रसूलुल्लाह जी ग़ुलामी इख़्तियार न कई हुयूं, सुलह हुदैबिया वारे टाइम ते पाण अहले मक्का जे तरफ़ खां सफ़ीर थी करे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुज़ाकरात करण जे लाइ आया। पाण फरमाइनि था त जंहिं वक़्तु मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारगाह में पहुतुसि उन वक़्तु मूं अजीबो ग़रीब मंज़र ॾिठो। उतां वञी करे पाण अहले मक्का खे ॿुधायूं त हे मके वारो, अवां कहिड़े मुहम्मद रबी करीम सां दुश्मनी करे रहिया आहियो, कंहिंजी मुखालफ़त करे रहिया आहियो। मां त उनजे आशिक़नि जो अंदाज़ ई निरालो ॾिसी आयो आहियां, उन्हनि जी मुहबत ई निराली ॾिसी आयो आहियां, उन्हनि जी अक़ीदत ई निराली ॾिसी आयो आहियां। छा ॾिठऊं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन जंहिं वक़्तु वज़ू मुबारक फरमाए रहिया हुया त मुस्तफ़ा जा सहाबा किराम महबूब जे इर्द गिर्द ईअं बीठा हुया जीअं शमअ ॿरंदी आहे ऐं उन जे इर्द गिर्द अची करे परवाना जम थींदा आहिनि। मां मुहम्मद रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिठो त पाण जंहिं वक़्तु वज़ू फरमाए रहिया हुया उन्हनि जे वज़ूअ जो पाणी अञा ज़मीन ते ई न पियो किरे त उन जा दीवाना रसूलुल्लाह जा सहाबी पंहिंजनि हथनि खे अॻिते वधाए करे उन पाणीअ जे कतरनि खे हथनि सां मले रहिया हुया। न सिर्फ़ु मले रहिया हुया बल्कि पंहिंजे चहिरे ते ऐं अखियुनि ते रखी करे बरकत हासिल करे रहिया हुया। एतिरो त हुनजो शान जो महबूब जंहिं वक़्तु कलाम पियो करे त मां ॾिसां पियो ईअं उहे बिही पिया रहनि जीअं साम्हूं बुंड हूंदा आहिनि, काठी हूंदी आहे, ख़बर न पई पए त इहे इंसान वेठल आहिनि या वण बीठल आहिनि। एतिरो महबूब जे अदब में मुस्तफ़ा जा ग़ुलाम हाज़िर हुया। इहो मुंहिंजे महबूब जे सहाबा जो अक़ीदो ईमान हुयो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहब्बत जो अंदाज़ हुयो। खुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमायो हुवल अव्वल, वो मुझो सुनो महबूब मुहम्मद रबी करीम अव्वल आहे। यानी हदीस शरीफ मां साबित कयो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जी जेका तख़लीक़ आहे अल्लाह तबारक व तआला सभ खां अव्वल में अव्वल करणु फरमाई। वल आख़िर, ऐं मुंहिंजो महबूब आख़िर बि आहे। असां अव्हां जो इहो क़ीदो आहे त महबूब ख़ातमुन नबिय्यीन आहिनि। बाबा अव्हां जो इहो क़ीदो आहे न? जिन जिन जो क़ीदो हथ मथे करे चओ महबूब ख़ातमुन नबिय्यीन आहिनि। अॼुकल्ह असांजे मुल्क में कुझु बदबख़्त कादियानिन जे उन अक़ीदे खे फ़रोग़ ॾियण जे लाइ ख़त्म नबूवत जे शक जे मथां तब्दीली करण जे लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि।
पर असां आशिक़ ऐं परवाना हर जॻह ते गली गली उन्हनि बदबख़्तनि खे ॿुधाईंदा आहियूं त असांजो महबूब ख़ातमुन नबीन आहे। ऐं जेके अल्लाह जा प्यारा उन मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जे ख़त्म नबूवत जे लाइ कमु कंदा आहिनि। हज़रत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जे लाइ कमु कंदो आहे उन जे पुष्ट ते मुंहिंजे महबूब मोहम्मद रबी करीम जो दस्ते शफ़क़त हूंदो आहे। असांजो अक़ीदो आहे त महबूब ख़ातमुन नबीन आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो वल आख़िर, मुंहिंजो महबूब आख़िर आहे। जेकॾहिं असां यहाँ दुनिया जे तख़्ते ते का प्रोग्राम कंदा आहियूं, को वॾो हिकिड़ो मीलाद जो प्रोग्राम या दुनियावी को प्रोग्राम कंदा आहियूं, पोइ उन में जेको ख़ुसूसी महिमान हूंदो आहे उनखे सभिनी खां अवल पहिरियां नातख़्वानी थींदी आहे। इलाइक़े जा मुअज़्ज़ज़ माण्हू अची करे जंहिंखे बि कुझु ॻाल्हाइणो हुजे ॻाल्हाए वेंदा आहिनि ऐं उनखां ॿ चयो वेंदो आहे त बाबा हाणे ख़ुसूसी किताब जंहिंजे करे इहा महफ़िल सजाई वई आहे, जंहिंजे करे हीउ बज़म सजायो वियो आहे, हाणे जेको आहे उहो अचण वारो आहे, उनजो ख़िताब आहे बिला तशबीह व तमसील। ख़ुदा तबारक व तआला इन पूरी काइनात जे बज़म खे जेको सजायो, अल्लाह तबारक व तआला ज़मीन व आसमान खे, चंड सितारनि खे, गुलनि खे, ख़ुशबूअ खे, इन कहकशां खे अल्लाह तबारक व तआला जंहिं महबूब जे लाइ पैदा फरमायो उन मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे आख़िर में अल्लाह तबारक व तआला मबूस फरमाए करे दुनिया वारनि खे ॿुधाइण फरमायो त दुनिया वारो जंहिं ख़ुसूसी महिमान जे लाइ, जंहिं महबूब जे लाइ इन पूरी दुनिया जो बज़म सजायो वियो आहे, उहो महबूब मोहम्मद रबी करीम अची वियो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे करे अल्लाह तबारक व तआला इन पूरी काइनात जे बज़म खे सजाइण फरमायो। ऐं इहो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हदीस मुबारक मां साबित आहे, जेका हदीस कुदसी आहे। अन सलमान रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल हबत जिब्रील अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल या रसूलल्लाह इन्न रब्बक यक़ूल इन कुन्तु इत्तख़ज़्तु इब्राहीम ख़लीला फ़क़द इत्तख़ज़्तुक हबीबा वमा ख़लक़्तु ख़ल्क़न अकरम इलय्य मिनका वलक़द ख़लक़्तु दुनिया व अहलहा लिअरिफ़हुम करामतक व मंज़िलतक इंदी। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो जिब्रील अमीन अची करे अर्ज़ु कयो त मुंहिंजा महबूब अल्लाह फरमाए थो त मुंहिंजा सोना जेकॾहिं मां हज़रत इब्राहीम खे पंहिंजो ख़लील बणायो आहे, जेकॾहिं हज़रत मूसा खे पंहिंजो कलीम बणायो आहे, त महबूबा मां घबरायो न, मां अल्लाह अव्हांखे पंहिंजो हबीब बणाइण फरमायो आहे। पंहिंजो हबीब बणाइण फरमायो आहे। ऐं हबीब ऐं कलीम में छा फ़र्क़ु आहे? आलिमनि सगोर लिखियो आहे त हबीब ऐं कलीम में इहो फ़र्क़ु आहे त जेकॾहिं कलीम खे अल्लाह सां कलाम करिणो हूंदो आहे त हुनखे तूर सीना जबल ते अचिणो पवंदो आहे, पंहिंजी जुतीअ खे लाहिणो पवंदो आहे, उनखां बाद अल्लाह जे कलाम जो इंतज़ारु करिणो पवंदो आहे। पर हबीब जो शान इहो आहे, हबीब जो मर्तबो इहो आहे जो महबूब पंहिंजे बिस्तरे ते आरामी हूंदो आहे ऐं जिब्रील महबूब जे पेरनि खे चुमी करे अर्ज़ु कंदो आहे त महबूब अल्लाह अव्हां जे दीदार जो मुश्ताक़ आहे। मुंहिंजा महबूब एतिरो अव्हांजो शान आहे ऐं महबूब अल्लाह जी ज़ात बाबरकात हिन काइनात खे, हिन पूरे बज़म खे ख़ल्क़ियो ई हिन जे करे आहे। लिअरिफ़हुम करामतक व मंज़िलतक इंदी। अल्लाह जी ज़ात बाबरकात पैदा ई हिन जे करे कयो त दुनिया वारनि खे अल्लाह ॿुधाए त तो महबूब मोहम्मद रबी करीम जो मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह वटि केतिरो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे दुनिया वारनि जे साम्हूं आख़िर में मोकिले करे ऐं मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़दर ऐं मंज़िलत जो इज़हार करणु फरमायो। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो ज़ाहिर, ऐं मुंहिंजो महबूब मोहम्मद रबी करीम ज़ाहिर बि आहे। चओ सुभान अल्लाह। हिकु दफ़ो दुरूद मुंहिंजे महबूब ते पढ़ो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी सना पढ़ो सल्लल्लाहु अलैहि।
अल्लाह तबारक व तआला फरमा महबूब तुझो शान ज़ाहिर आहे। असांजे सोने महबूब जो पाक इसमें गिरामी छा है? सभई जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुस्तफ़ा करीम जे पाक इस्म मुबारक जी माना छा है? मुहम्मद जी माना है अरबीअ जो लफ़्ज़ आहे, ऐं मुहम्मद जी माना है अल्लज़ी युहमद बअद हमदन बअद हमदिन। उहो प्यारो नालो जंहिंजी तारीफ़ कई वञे ऐं बार बार तारीफ़ कई वञे। अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जो पाक इस्म मुबारक अहिड़ो रखणु फरमायो जेकॾहिं पंहिंजो नालो वठे तॾहिं बि उहो तारीफ़ करे, ऐं जेकॾहिं पराओ नालो वठे तॾहिं बि मुस्तफ़ा जी तारीफ़ थी वञे। चाहे मञण वारो नालो खणे या न मञण वारो नालो खणे, मुहम्मद नाले खणण सां ई मुस्तफ़ा जी तारीफ़ थी वेंदी आहे। एतिरो शान वारो नालो आहे। आशिक़ फरमाए थो त नालो मुबारक मिठड़ो मुहम्मद ॾाढो प्यारो आहे। उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ूम झारो आहे। नालो मुबारक मिठड़ो मुहम्मद ॾाढो प्यारो आहे। उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ूम झारो आहे। कहिड़ो नालो? त हज़रत आदम बीबी हवा खे बारीअ बख़्श कयो, छो त वसीलो तने वरितो दिलदारो दुलारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ूम झारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ूम झारो आ। अल्लाह करीम जे वक़्तु हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम जी तख़लीक़ करणु फरमाई त अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमायो इरफ़ा रअसक, ओ मुंहिंजा सुहिणा आदम पंहिंजे मथे खण। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जंहिं वक़्तु हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तख़लीक़ फरमाई हुकुम थियो त पंहिंजे मथे खण, त जीअं ई अल्लाह जे पैगम्बर नबी पंहिंजे चेहरे मुबारक खे मथे कयो त मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक नूर मुबारक जो दीदार थियो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक नूर मुबारक जो दीदार कई। अल्लाह जी ज़ात बाबरकात जे ख़िदमत में अर्ज़ु कयूं मुंहिंजा करीम रब ही नूर कंहिंजो आहे? अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा सुहिणा आदम जंहिं मुस्तफ़ा जे करे मां अल्लाह तोखे पैदा फरमायो आहे, ही नूर उन मुहम्मद रबी करीम जो आहे। ख़ुदा तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जंहिं वक़्तु उहे मुशाहिदा करणु फरमाया ऐं उहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अज़मतूं ॾेखारियूं, रिफ़ातूं ॾेखारियूं, पोइ जंहिं वक़्तु पाण हिन ज़मीन ते आया अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दुआऊं कंदा रहिया। ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जेका हज़रत आदम अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल फरमाई, उन वक़्तु बि मुफ़स्सिरनि सगोरनि लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में हज़रत आदम अलैहिस्सलाम मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वसीलो ई वास्तो ॾेई करे दुआ घुरी त मुंहिंजा करीम रब महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे करे तो इन काइनात खे पैदा फरमायो आहे, मुंहिंजा अल्लाह उन महबूब जे सदके मुंहिंजे मथां करम नवाज़ी करणु फरमाए। उनजो ज़िक्र कंदे आशिक़ फरमाए थो त हज़रत आदम बीबी हवा खे बारीअ बख़्श कयो, छो त वसीलो तने वरितो दिलदारो दुलारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ूम झारो आ। नालो मुबारक मिठड़ो मुहम्मद ॾाढो प्यारो आ। उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ूम झारो आ। अब अवां जो सभिनी जो अक़ीदो आहे न त महबूब जे सदके इंशाअल्लाह अॼो के मीलाद जे सदके बेड़ा पार थी वेंदा। छाजे करे जो अल्लाह तबारक व तआला हिन काइनात जा ख़ज़ाना असांजे सुहिणे महबूब मुहम्मद रबी करीम खे अता फरमाया। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु मुस्तफ़ा जी सखा जो ज़िक्र फरमाईंदे करे पाण फरमाइनि था त
एक मरतबो शदीद बुख जे करे मां अची करे ॿाहिरि घिटीअ में बीही रहियसि। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो प्यारो सहाबी हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो तां गुज़र थियो पाण मुंहिंजे मथां सलाम करणु फरमायो ऐं सलाम करे पाण रवानो थी विया। वरी उन ई जॻह तां हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो गुज़र थियो पाण सलाम फरमाए करे ऐं रवानो थी विया। पाण फरमाए था मां उन वक़्तु ॿाहिरि घिटीअ में बीठो हुयुसि ऐं दिलि में इहो ख़्यालु हुयो त शदीद बुख लॻी आहे। अॼु जेकॾहिं केरु अची करे मूंखे मानी जी सलाह करे ताम जी सलाह करे त केॾो न भलो थी वञे केॾो न बहितर थी वञे। इन इरादे सां ॿाहिरि घिटीअ में बीठो हुयुसि त मुंहिंजा महबूब मुहम्मद रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उतां गुज़रिया ऐं मुंहिंजे सुहिणे महबूब मुंहिंजे मुंहं ॾे ॾिसी करे ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो ए अबू हुरैरा ॾे ख़बर बुख लॻी अथई। महबूब त हुआ जेको पंहिंजे उम्मतनि जे दिलनि जे राज़नि खे बि ॼाणींदो आहे। असांजो अक़ीदो आहे त महबूब उन वक़्तु बि सहाबा जे दिलनि खे बि ॼाणनि पिया ऐं हिन वक़्तु बि जेकॾहिं रसूलुल्लाह जो ग़ुलाम विंदर में वेही करे दिलि ई दिलि में पंहिंजे मुस्तफ़ा करीम खे सारींदो आहे त असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त महबूब उन जे मुश्किलातुनि खे टारींदो आहे। महबूब फरमायो अबू हुरैरा ॾे ख़बर बुख लॻी अथई। मूं हुज़ूर जी ख़िदमत में अर्ज़ु कयो मुंहिंजा महबूब हा मूंखे बुख लॻी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो हाणे हली आ मूं सां गॾु अचु। फरमाइनि था त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां गॾु महबूब अॻियां हलनि पिया। मां मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां गॾोगॾु हलियां पियो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात अॻियां हलनि पिया हज़रत अबू हुरैरा पोयां हलनि पिया। ऐं कहिड़ो शहर आहे मुस्तफ़ा करीम जो प्यारो शहर मदीनतुल मुनव्वरा जो शहर आहे। अॼु ॿारीअ जे ॾियारे ते सभई दिलि सां दुआ कयो त अल्लाह करीम असां सभिनी खे मुस्तफ़ा जे शहर मदीने जो दीदार नसीब फरमाए। सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्ती आहे। सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्ती आहे। छाजे करे आराम कंदड़ अॼु ताईं उते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्ती आहे। सारी दुनिया जे शहरनि खां फरमाइनि था त महबूबनि सां गॾु हलियसि। हुज़ूर पंहिंजे पाक हवेली मुबारक जे तरफ़ अंदरि विया ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन उतां खीर जो हिकिड़ो ॾुहाओ खीर जो हिकिड़ो प्यालो पंहिंजे पाक हथनि मुबारकनि में खणी करे ऐं महबूब ॿाहिरि आया। जंहिं वक़्तु मां मुस्तफ़ा जे पाक हथनि मुबारकनि में उहो खीर जो प्यालो ॾिठुसि त दिलि में इहो इरादो कयुमि त जेतिरी मूंखे बुख लॻल आहे इहो खीर जो प्यालो मुंहिंजे लाइ काफ़ी थी वेंदो। पर सुभान अल्लाह ही उहो दरवाज़ो आहे जंहिं दरवाज़े तां सिर्फ़ु हिकिड़ो साहिल न बल्कि लखें करोड़ें क़यामत ताईं अचण वारा साहिल बि सवाल कंदा त महबूब उन्हनि खे बि अता करणु फरमाईंदा त जीअं ई महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन उहो खीर जो प्यालो ॿाहिरि खणी करे तशरीफ़ खणी आया त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मूंखे हुकुम फरमायो त हे अबू हुरैरा वञ असहाबे सुफ़ा खे सॾु करे आ। असहाबे सुफ़ा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा उहे ग़रीब ऐं मिस्कीन सहाबी हुया जेके महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में मौजूदु रहंदा हुया मस्जिद नबवी शरीफ़ में मौजूदु हूंदा हुया ऐं उनजो अलॻि हिकिड़ो चबूतरो ठहियलु हूंदो हुयो ऐं उते वेही करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जो इल्मु पढ़ंदा हुया। मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुकुम थियो ऐं दिलि में सोचुमि त खीर जो हिकिड़ो प्यालो आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन असहाबे सुफ़ा खे घुराइण जे लाइ हुकुम फरमाए रहिया आहिनि। पर वरी दिलि में इहो ख़्यालु आयो त जेकॾहिं मुंहिंजा महबूब असहाबे सुफ़ा खे घुराए रहिया आहिनि त महबूब घुराइनि था त यकीनन उन्हनि खे बि प्यारे ॾेखारींदा। मां वयुसि ऐं उन्हनि खे बि वठी आयुसि
जंहिं वक़्तु उहे अची विया त महबूब अलैहिस्सलाम जन सभिनी खे लाइन में विहारण फरमायो ऐं उन खां बाद उहो खीर जो प्यालो मुंहिंजे हथ में ॾेई करे मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात फरमायो ए अबू हुरैरा हाणे हिक हिक खे उहो खीर जो प्यालो प्यारींदो वञ। पाण फरमाइनि था त उहो खीर जो प्यालो पंहिंजे हथ में खणी करे ऐं रसूलुल्लाह जे हिकिड़े सहाबीअ खे प्यारियमि उन पी करे ड्रव कयो, वरी ॿिए सहाबीअ खे प्यारियमि उन पी करे ड्रव कयो, टे सहाबीअ खे प्यारियमि उन पी करे ड्रव कयो। अलगरल सभिनी खे प्यारींदो सभिनी खे जंहिं वक़्तु पूरो कयमि त महबूब अलैहिस्सलाम जन फरमायो ए अबू हुरैरा हाणे तूं बि प्यालो पी। उन खीर जे प्याले मां हिकु दफ़ो पीतो, मुस्तफ़ा करीम फरमाया अबू हुरैरा अञा बि पीउ, वरी ॿियो दफ़ो पीतो, महबूब अलैहिस्सलाम जन फरमायो अबू हुरैरा अञा ढव करे पीउ। फरमाइनि था टियों दफ़ो जंहिं वक़्तु मां ढव करे उहो खीर जो प्यालो पीतो हुज़ूर जी ख़िदमत में अर्ज़ु कयूं मुंहिंजा लजपाल नबी हाणे पीअण जी गुंजाइश कान्हे का। महबूब अलैहिस्सलाम जन आख़िर में उहो खीर जो प्यालो पाण पंहिंजे हथनि मुबारकनि में वठी करे ऐं आख़िर में पाण मुंहिंजे महबूब नोश फरमायो। ऐं हज़रत अबू हुरैरा खां पुछण वारनि दोस्तनि पुछो त हे अबू हुरैरा ॾे ख़बर उन वक़्तु जंहिं वक़्तु रसूलुल्लाह जी सखावत हली रही हुई, मुस्तफ़ा जी सखावत जो दरिया हली रहियो हुयो, उन वक़्तु खीर जे हिकिड़े प्याले मां पीअण वारनि जो तइदादु केतिरो हुयो। पाण फरमाइनि था उन वक़्तु महबूब अलैहिस्सलाम जन खे खीर प्यारियो तवज्जो सां ॿुधजां, आशिक़ परवाना ॿुधी करे पंहिंजे दिलि खे ठारजां ऐं दुनिया वारनि खे ॿुधाइजां त महबूब असांजो केतिरो शान वारो आहे। फरमाइनि था त उन वक़्तु उन खीर जे हिकिड़े प्याले मां पीअण वारनि जो तइदादु 70 हुयो, पर उन वक़्तु मुस्तफ़ा जी सखावत एतिरी त महबूब जो दरिया ईअं त वही रहियो हुयो, हीअ त 70 हुया, जेकॾहिं 70,000 हुजनि त उन्हनि खे बि महबूब प्यारे करे ड्रव कराए ॾेखारे। सुभान अल्लाह। पोइ इन जे करे दुनिया वारनि खे असां मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जे बारे में इहे चवंदा आहियूं त दुनिया वारो असांजो इहो अक़ीदो आहे त माशूक दुनिया जा हिकु पासे मुंहिंजो मदनी ढोलण, हिकु पासे ओ सभिनी जूं ॿोलियूं, हिकु पासे मुंहिंजे आका जो बोलण, हिकु पासे आशिक़ ॿुधाए थो त हिन हुन सां हबीब जे वसफ़ुन जी ओ गुलाम नबी भाऊ भेट न करे। दुनिया ते त अहिड़ा बि के बदबख़्त पैदा थिया जन पंहिंजे किताबनि में लिखियो त नबी असां जहिड़ो आहे, पर उन बदबख़्त खे कहिड़ी ख़बर त महबूब अलैहिस्सलाम जो शान उहो आहे जो महबूब जो को मट मिसाल आहे ई कोन। आशिक़ ॿुधायो त हिन हुन सां हबीब जे वसफ़ुन जी ओ गुलाम नबी भाऊ भेट न करे। हीअं चओ त कुल खुदाई आहे हिकु पासे मुंहिंजे आका जो मुर्गण हिकु पासे। आशिक़ ॿुधायो त मूं गुलाम नबी महेसर जो इहो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जे मुर्गण तां इहा पूरी काइनात क़ुर्बान थी वञे, मुस्तफ़ा जे पाक ज़ात मुबारक तां इहा पूरी काइनात क़ुर्बान थी वञे त मुंहिंजा मिठा अॼु हिन मीलाद जे महफ़िल में इहो वाइदो करे उथो त इंशाअल्लाह ताला मुस्तफ़ा सां वफ़ा करे ॾेखारींदासीं। इश्क जी दावा करण और आहे ऐं इश्क जो सबूत ॾियण वरी और आहे। आशिक़ हुआ जो मुस्तफ़ा करीम फरमायो निमाज़ मूं मोहम्मद रबी करीम जे अखियुनि जो ठार आहे। रसूलुल्लाह जो आशिक़ हुयो उहो हूंदो, सचो परवानो उहो हूंदो जो जॾहिं मस्जिद मां आज़ान जो आवाज़ अचे त उन आशिक़ खे घर में वेहण न अचे ऐं जल्दीअ में अची करे अल्लाह जे फ़र्ज़ खे अदा करे ॾेखारे। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह ताला पाण बि नमाज़ पढ़ंदो, पंहिंजे बच्चनि खे बि नमाज़ पढ़ाईंदो ऐं पाण बि क़ुरान पढ़ंदो, पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान पढ़ाईंदो। अल्हम्दुलिल्लाह अवां जे इलाइक़े में मुंहिंजे मुर्शिद मुरबी महबूब सॼण साईं जी तंज़ीम जमायत इस्लाहुल मुस्लिमीन जमियत उलमा ताहिरिया जा दोस्त ख़िदमतूं करे रहिया आहिनि, उन्हनि सां ताउन करे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो कमु कयो।
मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जे दीन के पंहिंजे औलाद जे तरफ़ मुंतकिल कयो, उन्हनि खे दीन जी तरबियत ॾियो। जॾहिं अवां उनखे रसूलुल्लाह जो इश्क सेखारींदव पोइ इंशाअल्लाह ताला अवां जा बचड़ा अहिड़ा पैदा थींदा जो अवां जे वफ़ात खां बैद बि अवां जा उहे बचड़ा मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाए करे उनजो ईसाले सवाब अवां खे बख़्शींदा रहंदा। ऐं जेकॾहिं तरबियत न कंदव त पोइ उअं ई थींदो जीअं दुनिया ते मेला मलाखड़ा रस्मूं थियनि थियूं ऐं दुनिया जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जी का बि ख़बर कान्हे का। मुंहिंजा मिठा पंहिंजे बचड़नि खे दीन जी तइलीम ॾेई करे दीन जी तइलीम सां उनखे आरास्ता करे ऐं पंहिंजी आख़िरत खे संवारियो। अल्लाह करीम असां सभिनी जी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर व मक़बूल फरमाए। रब करीम जन भी दोस्तनि हिन बाबरकत महफ़िल खे इन रैलीअ जे प्रोग्राम खे सजाइण में कोशिशूं कावशूं कयूं। अल्लाह करीम उन सभिनी जी कोशिशुनि ऐं कावशुनि खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर व मक़बूल फरमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन।